नवकोट में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। पुलिस कांस्टेबल हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। ब्रेकिंग न्यूज़ है, हम शेयर कयूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया पुलिस कांस्टेबल हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। हीअ ॾुखो ईंदड़ ख़बर है, अवां सां शेयर कयूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। ब्रेकिंग न्यूज़ है, हम शेयर कयूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। पुलिस कांस्टेबल हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। अपडेट मालूम ब्रेकिंग न्यूज़ है, हम शेयर कयूं पिया नाज़रीन नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। अवां खे आगाह कयूं पिया सिंध में बरसात जा रांगा जारी आहिनि। नवकोट में ख़बर शेयर कयूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। पुलिस कांस्टेबल हाजी कोराई जे लाश जी ॻोल्हा जारी है। अवां खे आगाह कंदा हलूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। इन हवाले सां अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नवकोट जो रिपोर्टर मुशाहिद नोड़ियो। मुशाहिद, आगाह कजो, हीअ ॾुखो ईंदड़ ख़बर साम्हूं आई आहे। मुशाहिद, आगाह कजो, नवकोट में LBOD में पुलिस कांस्टेबल ॿुड़ी फौत थी वियो आहे। इन हवाले सां मुशाहिद, इन हवाले सां आगाह कजो, नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। इन हवाले सां छा अपडेट्स आहे तव्हां वटि? असांजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया नवकोट में पुलिस कांस्टेबल LBOD में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे।